वफ़ाक़ी काबीना जी जोड़जक ते मुशावरत मुकम्मल थी वई आहे। नई काबीना जी हलबरदारी अॼु थींदी। वफ़ाक़ी काबीना जी जोड़जक ते मुशावरत खां पोइ मुतहिदा क़ौमी मूवमेंट इस्तेकाम पाकिस्तान पार्टी ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग नून खे वफ़ाक़ी काबीना में शामिल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त वफ़ाक़ी काबीना सां मुशावरत खां पोइ फ़ैसिलो कयो वियो आहे त साख़दार खे पढ़ी वज़ीर आज़म तारड़ खे कानून ऐं अतावला तारड़ खे इतलात वारी वज़ारत जो कलमदार ॾिनो वेंदो। ख़बर वां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी काबीना जी जोड़जक ते मुशावरत मुकम्मल थी वई आहे। नई काबीना जी हलफबरदारी अॼु थींदी। वफ़ाक़ी काबीना जी जोड़जक ते मुशावरत खां पोइ मुतहिदा क़ौमी मूवमेंट इस्तेकाम पाकिस्तान पार्टी ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग नून खे वफ़ाक़ी काबीना में शामिल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त वफ़ाक़ी काबीना सां मुशावरत खां पोइ फ़ैसिलो कयो वियो आहे त इसहाक़ डार खे परॾेही वज़ीर आज़म तारड़ खे कानून ऐं अतावला तारड़ खे इतलात वारो वज़ारत जो कलमदार ॾिनो वेंदो। ख़बर सां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी काबीना जी जोड़जक ते मुशावरत मुकम्मल थी वई आहे। नई काबीना जी हलबरदारी अॼु थींदी। वफ़ाक़ी काबीना जी जोड़जक ते मुशावरत खां पोइ मुतहिदा क़ौमी मूवमेंट इस्तेकाम पाकिस्तान पार्टी ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग नून खे वफ़ाक़ी काबीना में शामिल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ख़बर वां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी काबीना जी जोड़जक ते मुशावरत मुकम्मल थी वई आहे। नई काबीना जी हलफबरदारी अॼु थींदी। वफ़ाक़ी काबीना जी जोड़जक ते मुशावरत खां पोइ मुतहिदा क़ौमी मूवमेंट इस्तेकाम पाकिस्तान पार्टी ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग नून खे वफ़ाक़ी काबीना में शामिल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ख़बर वां शेयर कयूं पिया। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं आसिफा भुट्टो ज़रदारी खे ख़ातून अवल बणाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। आसिफ अली ज़रदारी पंहिंजी धीउ आसिफा भुट्टो ज़रदारी खे फर्स्ट लेडी बणाइण जो उसूली फ़ैसिलो कयो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी बाज़ाब्ता तौरु आसिफा भुट्टो ज़रदारी खे ख़ातून अवल डिक्लेयर कंदो। ख़बर वाज़ शेयर कयूं पिया। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं आसिफा भुट्टो ज़रदारी खे ख़ातून अवल बणाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। आसिफ ज़रदारी पंहिंजी धीउ आसिफा भुट्टो ज़रदारी खे फर्स्ट लेडी बणाइण जो उसूली फ़ैसिलो कयो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पारां बाज़ाब्ता तौरु आसिफा भुट्टो ज़रदारी खे ख़ातून अवल डिक्लेयर कंदो। ख़बर सां शेयर कयूं पिया। सदर आसिफ ज़रदारी पारां आसिफा भुट्टो ज़रदारी खे ख़ातून अवल बणाइण जो फ़ैसिलो कयो आहे। आसिफ ज़रदारी पारां पंहिंजी धीउ आसिफा भुट्टो ज़रदारी खे फर्स्ट लेडी बणाइण जो उसूली फ़ैसिलो कयो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पारां बाज़ाब्ता तौरु आसिफा भुट्टो ज़रदारी खे ख़ातून अवल डिक्लेयर कंदो। आसिफा भुट्टो ज़रदारी खे ख़ातून अवल जो प्रोटोकॉल ॾिनो वेंदो। आसिफा भुट्टो ज़रदारी सदर मुमलिकत जी धीउ जी हैसियत में मुल्क जी पहिरीं फर्स्ट लेडी बणजंदी।